बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तमारी सिराया प्रोग्राम बहरान क्लिनिक आऊं आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरुआत कंदासीं शाह लतीफ़ जी अमर सेट सां त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेजनि। व्यूअर्स, अॼु के प्रोग्राम में असां गुफ्तगू कंदासीं जेका प्रिवेलिंग सिचुएशन आहे हेल्थ जे हवाले सां त हिन वक़्तु पूरी सिंध में चिकनगुनिया ऐं डेंगी जो जेको इंसिडेंस आहे उहो आहिस्ते आहिस्ते वधी रहियो आहे। कुछ ॾींहं पहिरीं डॉन अख़बार जी रिपोर्ट हुई त सिर्फ़ु कराची जी सिविल हॉस्पिटल में तक़रीबन 50 केसिस आहिनि जेके चिकनगुनिया जा हॉस्पिटलाइज़ थियनि पिया। त हाणे जेकॾहिं इहो रेशो आहे इन हवाले सां चिकनगुनिया ऐं डेंगी जे बुख़ार जो, त असांखे ॾिसणो इहो आहे त इहो कहिड़े क़िस्म जो बुख़ार आहे ऐं इन जा जेके ज़रिया आहिनि बुख़ार जा उहे कहिड़ा आहिनि, ऐं जेकॾहिं प्रिवेंटिव मेयर्स वठिजनि त बचाव जे उपाउ सां इन बीमारीअ खां कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजो पाण खे बचाए सघूं था ऐं इन जे इंसिडेंट्स खे घटि खां घटि करे सघूं था। प्लस इन खे इहो बि ॾिसणो आहे त जेको इहो बुख़ार थिए थो, छाकाणि त बुख़ार मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थियनि था, त इन बुख़ार में जेको चिकनगुनिया आहे या डेंगी जो बुख़ार आहे, इन बुख़ार में जेकी अलामतूं आहिनि उहे कहिड़े क़िस्म जूं थी सघनि थियूं ऐं उन जी ट्रीटमेंट जा ऑप्शन्स कहिड़ा कहिड़ा आहिनि, यानी इलाजु उनजो कहिड़े तरीक़े सां करे सघिजे थो। सो इन हवाले सां अॼु गुफ़्तगू कंदासीं। गुफ़्तगू करण जे लाइ अॼु जेका महिमान शख़्सियत आहे उहे प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ कम्यूनिटी मेडिसिन इसरा यूनिवर्सिटी में, ऐं पाण इन हवाले सां पंहिंजो हिकिड़ो चैनल बि अथनि जंहिं चैनल ते हेल्थ जे हवाले सां ख़ासि तौर ते जेके प्रिवेंटिव मेयर्स आहिनि, ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा, उन हवाले सां पंहिंजे उन चैनल ते माण्हुनि ताईं पहुचाइनि था ताकी माण्हू उन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि ऐं इन्हनि बीमारियुनि खां बची सघनि। साईं जिन जो तारुफ़ आहे तव्हां वाक़ुफ़ु आहियो, डॉक्टर हुसैन बख़्श कोलानी। अस्सलाम वालेकुम। आउं सम्झां थो तव्हां असां न रुॻो डॉक्टर आहियूं पर हाणे मीडिया में ऐं माण्हुनि जी अवेयरनेस में कमु कंदे असांखे लॻे थो त असीं पंहिंजे न रुॻो सूबे सां जुड़ी चुका आहियूं, पर जिते जिते बि सिंधी ॿोली सिंधी जा माण्हू रहनि था उन्हनि ताईं असां पंहिंजे मेडिकल जी, पब्लिक हेल्थ जी ऐं उन खां सवाइ जेके बि सिहत जा इशूज़ आहिनि उन्हनि ते आउं सम्झां थो त असांजा प्रोग्राम रेगुलर आहिनि ऐं तव्हां ज़रूरु उन्हनि खे पसंदि बि कंदा हूंदा ऐं उन्हनि जो फ़ाइदो ॿाराड़ी शहर आउं सम्झां थो बैन अल-अक़वामी लेवल ताईं पहुचे पियो। आउं सम्झां थो त जीअं तव्हां कोलाची साहिबु ज़िक्र कयो त असांजे हिन प्रोग्राम जे थ्रू जेका अवेयरनेस माण्हुनि ताईं पहुचे थी, उन मां यकीनन न सिर्फ़ु असांजो सिंध जो बल्कि जिते जिते असांजे हिन टेलीविज़न चैनल खे ॾिठो वञे थो उते उन यानी असांजे हिननि ॻाल्हियुनि मां उहे माण्हू ज़रूरु मुस्तफ़ीद कंदा हूंदा, मुस्तफ़ीद थींदा हूंदा। पाण हलूं था प्रोग्राम जे तरफ़ त हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे चिकनगुनिया ऐं डेंगी फीवर जी, इन हवाले सां चाहींदुसि इहो त थोरो त चिकनगुनिया ऐं डेंगी में जेको डिफरेंस आहे उहो कहिड़ो आहे ऐं इन जा कॉज़ेटिव एजेंट्स केरु आहिनि? पहिरीं ॻाल्हि आहे त डेंगी ऐं चिकनगुनिया ऐं मलेरिया ऐं उन खां सवाइ हिकिड़ो ज़ीका वायरस आहे, इहे सभु मच्छरनि जे अंदरि पाए जा जरासीम आहिनि। मलेरिया जेको आहे पैरासाइट आहे, डेंगी ऐं चिकनगुनिया वारो जेको आहे सो वायरस आहे ऐं इन्हनि खे असांजी जेका आम ॿोली में आर्बो वायरस चवंदा आहिनि। उहे वायरस जेके इंसेक्ट या जिन्हनि खे असीं जीत था चऊं, चक पाईंदड़ या जेके बि आहिनि, जीअं मच्छर आहे, मक्खी आहे, तव्हांजा मुंघण आहिनि, इन्हनि में जेके वायरसिस आहिनि इन्हनि जे ग्रुप खे असां चवंदा आहियूं आर्बो वायरस। ऐं ही बि आर्बो वायरस आहे ऐं जीअं असां वटि DNA RNA अॼुकल्ह अखर घणो इस्तेमालु थो थिए त ही RNA वायरस आहे ऐं इहो मच्छरनि मझां थिए थो। पर मलेरिया वारा मच्छर जेके आहिनि उन्हनि जो ख़ानदान आहे एनाफिलीज़, हिन जो ख़ानदान आहे एडीज़ एजिप्टाई एंड एडीज़ अल्बोपिक्टस। इहे इन जा ॿ हिकिड़ा ख़ानदान आहिनि। ॿिन्ही जो जेको सबबु मच्छर आहे ऐं ही वायरस डिज़ीज़ आहे। वायरल जी तव्हांखे ख़बर आहे मलेरिया जी ट्रीटमेंट मौजूदु आहे, हाणे वैक्सीन बि अची चुकी आहे।
डेंगी ऐं चिकनगुनिया जी न वैक्सीन आहे न का प्रॉपर ट्रीटमेंट, सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट ज़रूरु आहे, पर जीअं मलेरिया जी एंटी मलेरियल ड्रग्स आहिनि ईअं हिननि जी एंटी डेंगी या एंटी चिकनगुनिया जेको आहे सो ट्रीटमेंट कान्हे। इन करे एहतियात करण साण हिननि बीमारियुनि खे असां बिल्कुलु ई हल करे सघूं था, हिननि खां बची सघूं था। ऐं एतिरा त सवला तरीक़ा आहिनि जो आउं सम्झां थो 10 सालनि जो ॿारु, 5 सालनि जो सम्झू ॿारु ऐं वॾो सभु इन खे एडॉप्ट करे सघे थो। ऐं मच्छर असांजी ज़िंदगी में ऐं पाकिस्तान में आउं सम्झां थो अहिड़ो को बि माण्हू कोन हूंदो जंहिंखे 500 खनि मच्छर न खाई विया हुजनि। तंहिंजे करे मच्छरनि खां बचा, चिकनगुनिया खां बचा, डेंगी खां बचा, ज़ीका खां बचा आहे। ऐं असांखे मच्छरनि जूं जिते जिते बि अफ़ज़ाइश जूं जॻहियूं आहिनि, चाहे उहो पाणी सां रिलेटेड आहे, त अगरि असां उहे अफ़ज़ाइश जे जॻहियुनि खे ख़ुश्क रखंदासीं ऐं साफ़ सुथरो रखंदासीं त डेंगी ऐं चिकनगुनिया ॿई जेके आहिनि उहे असां रोके सघूं था ऐं इहो घटिजी सघे थो। यानी इन जी जेका इन्हनि जेके कॉज़ेटिव एजेंट्स आहिनि, यानी जेके मॉस्किटोज़ आहिनि, मच्छर आहिनि, इन्हनि जी अफ़ज़ाइश घणो करे पाणी में थी थिए। अच्छा, हाणे हिननि जी अफ़ज़ाइश जेका पाणी में थिए थी त कहिड़े क़िस्म जो पाणी आहे जंहिंमें हिन जी अफ़ज़ाइश थिए थी, नंबर 1, ऐं नंबर 2 हिन जो जेको सीज़न आहे उहो कहिड़ो आहे? पहिरीं ॻाल्हि आहे त साफ़ पाणी जी ही गिलास या को जग, या असां वटि अॼुकल्ह बोतलनि जो रवाजु आहे, पाणी जूं बॉटल्स जेके आहिनि उहे बाज़ारनि में थोरो थोरो पाणी जेको आहे, त डेंगी त एतिरो तेज़ी सां पखिड़ी सघे थो जो अगरि उन में 3-4 क़तरा बि हूंदा त डेंगी जा उन में हज़ारें वायरस जेके आहिनि से 2-3 ॾींहंनि में थी वेंदा। डेंगी साफ़ पाणी में अफ़ज़ाइश, ऐं ही बि साफ़ पाणी में आहे चिकनगुनिया। अच्छा, हाणे चिकनगुनिया नालो तव्हां पहिरीं पंहिंजी ॻाल्हि पे थी त डेंगी खे जेको लाल बुखार चवनि था, छाकाणि उन में खून जी जेका आहे उहा हिकिड़े क़िस्म जे प्लेटिलेट्स घटि था थियनि ऐं जिस्म में ॻाढ़ा निशान था थियनि, इन करे उनखे लाल बुखार बि चइजो थो। हिन खे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि ब्रेक बोन फीवर, यानी हॾ जे सूर जो बुखार। असां ईअं सम्झो त हॾ सूर बुखार हिन जो असां नालो रखी सघूं था। ऐं आउं सम्झां थो चिकन, इहो असल में तंज़ानिया जी ॿोली आहे, उन जो अखर आहे जंहिंजो मतिलबु आहे ॾोड़ो थी हलणु। यानी चिकनगुनिया जो मतिलबु जेको तंज़ानिया ॿोली में आहे ॾोड़ो थी हलणु। जीअं तव्हां गोॾे में सूरु हुजे, चेल में सूरु हुजे, ख़ासि तौर ते गोॾनि में सूरु हुजे, माण्हू थोरो झुकी ॾोड़ो थी हले थो, त हीउ ॾोड़े थियणु या ॾोड़े करण वारो बुखार बि हिनखे असां चई सघूं था। अफ्रीका में इहो तंज़ानिया में तक़रीबन ही 1952 में उते तमामु घणो फैलियो। असांजे पाकिस्तान में ही पहिरीं अची जंहिंखे रोडंट्स असां चऊं, यानी जानवरनि जा इहे जेके कुआ आहिनि, चूहा आहिनि या अहिड़े क़िस्म जूं शयूं आहिनि, उते रिसर्च में ख़बर पई त उहो वायरस उन में जो हो। ऐं पोइ 2011 ऐं 2016 खां पोइ हिन ज़ोर वरितो आहे। ऐं 2016 खां पोइ असांजे पाकिस्तान में ईअं सम्झो त डेंगी बि वधियो आहे ऐं चिकनगुनिया बि जेको आहे सो उहो वधियो आहे। उन जी थोरी फिगर आऊं ॿुधायां त दुनिया में इहो 50% 30 दफ़ा वधियो, यानी 30 वधियो आहे गुज़िश्ता 50 सालनि में, 30 टाइम्स। पर हिते जेका असांखे फिगर ॾिसण में अचे पई उहा असांखे 100 खां मथे बि ॾिसण में पई अचे। त इन जो मतिलबु आहे त असांखे एहतियात दुनिया खां बि तेज़ करणा पवंदा जीअं असां हिन खां बची सघूं। हाणे तव्हां पुछो पिए त हिन जा के सिम्पटम कहिड़ा आहिनि। हाणे बुखार त आहे ई आहे, तव्हांखे ख़बर आहे त वायरस इन्फेक्शस डिज़ीज़ जो जेको पहिरियों कमु आहे उहो जिस्म में बुखार आणणु आहे। हीअ बि बुखार आणीनि था, ॿई बुखार आणीनि था, डेंगी बि बुखार आणींदो, चिकनगुनिया बि बुखार आणींदो। पर हिन में जेको आहे उहो संधनि जो सूरु जेको आहे उहो वधीक थींदो
ऐं जेको चिकनगुनिया में चिकनगुनिया ऐं माण्हू ॾोड़ो थी हलण खां ऐं उन खां वधीक जेको आहे सो उनमें इहा तकलीफ़ जेका सा वधंदी यानी संदनि जो सूर जेको आहे ठीकु आहे उहो वधीक हिन में अच्छा पाण हिन गुफ़्तगू खे जारी रखंदासीं मूंखे हिकिड़ी नंढी ब्रेक लचे वञे ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त पाण गुफ़्तगू खे जारी रहंदासीं ऐं ब्रेक खां पोइ व्यूअर्स जॾहिं असां वापसि ईंदासीं त असां सां गॾु डायरेक्टर वेक्टर बॉर्न डिज़ीज़ सिंध डॉक्टर मुश्ताक शाह साहब गॾु हूंदा ऐं उन्हनि खां पुछंदासीं त हिन वक़्तु चिकनगुनिया ऐं डेंगी जी जेका सूरत हाल आहे उहा कहिड़ी आहे केतिरा हिन जा मरीज़ आहिनि केतिरा हिन जा मरीज़ दाख़िल थिया आहिनि ऐं केतिरा मरीज़ हिन जा इलाज कराए ठीकु थी विया आहिनि वठूं था नंढी साई खां पोइ जल्दी था मोटूं असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में नंढड़ी साईअ खां पोइ असां ॿीहर हाज़िर आहियूं ऐं जीअं मां ब्रेक खां पहिरीं चयो त ब्रेक खां पोइ जॾहिं असां वापसि ईंदासीं त असां सां टेलीफोन लाइन ते हूंदा डायरेक्टर वेक्टर बॉर्न डिज़ीज़ सिंध साईं डॉक्टर मुश्ताक शाह साहब असां सां गॾु आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे डेंगी ऐं चिकनगुनिया जी उहा कहिड़ी आहे साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं फारूक साहब ठीकु ठाक आहियो सर अल्हम्दुलिल्लाह सर वॾी महिरबानी महिरान टीवी सां ॻाल्हाइण जे लाइ ऐं गुज़ारिश इहा आहे त हिन वक़्तु चिकनगुनिया ऐं जेका डेंगी फीवर आहे उनजी जेका सूरत हाल आहे सॼी सिंध में इन हवाले सां असांखे अपडेट कजो त छा सूरत हाल आहे केतिरो मरीज़ आहे केतिरा मरीज़ इन बीमारीअ मां इलाज कराए ठीकु थी विया आहिनि या केतिरो सीरियस बीमारियूं आहिनि वॾी महिरबानी साईं तव्हांजी मूंखे कॉल करण जी ऐं हिन मीडिया ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी इहे असांजा मीडिया जा चैनल आहिनि जेके असांजी कम्यूनिटी ताईं रसाई कनि था ऐं जेके असांजी सिंध में जेके मसइला आहिनि जीअं मलेरिया आहे डेंगी आहे या ॿिया जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते डिस्कस थिए थी ऐं उन्हनि ते माण्हुनि खे अवेयरनेस मिले थी जीअं त मां ॿुधाईंदो हलां त मलेरिया जे हवाले सां मलेरिया जा असां पूरी सिंध में जनवरी खां वठी ऐं हींअर अक्टूबर ताईं 1,42,000 केस ट्रीट करे चुका आहियूं ऐं उन्हनि में जेको आहे असांखे सिर्फ़ु हिकिड़ी अमवात थी आहे मलेरिया जे केसिस में जनवरी खां वठी अक्टूबर ताईं ऐं असां वटि तक़रीबन 2,22,000 माण्हुनि जी अञा दवा मौजूदु आहे जेका असां मलेरिया जे ट्रीटमेंट लाइ माण्हुनि खे ॾेई सघूं था उहा 1-1.5 महीने ताईं असां वटि उहा बिल्कुलु पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे स्टोर्स में ऐं प्रोविंशियल स्टोर में मौजूदु आहे ऐं ॿी जेका दवा आहे उहा असांजी पाइपलाइन में आहे दवा ईंदी वेंदी आहे ऐं असां ॾींदा वेंदा आहियूं डिस्ट्रीब्यूट लाइ डेंगीअ जे हवाले सां मां चवंदो हलां त 2022 में ऐं 23 में त तमामु घणो फ्लड जे करे प्रॉब्लम हुयो पर अलाह जी महिरबानी इहा थी आहे त हींअर जेको आहे ऐं असांजे डिस्ट्रिक्ट जे हेल्थ ऑफिसर्स ऐं अवाम ते माना सुजाॻीअ सां जेका मीडिया जे थ्रू ऐं तव्हांजे महिनतुनि सां असांखे करे कोशिशि इहो थियो आहे त जेके 23,274 केसिस हुया 2023 में ऐं 22 में उहे हाणे 800 खां बि घटि केस आहिनि जिन में का बि अमवात असांखे रिकॉर्ड न थी आहे ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चिकनगुनिया जेका कराचीअ जे 3 डिस्ट्रिक्ट्स में मौजूदु आहे जीअं सेंट्रल आहे वेस्ट आहे ऐं कुझु हिसा मलेरिया ऐं ईस्ट जा त उन्हनि में जेका चिकनगुनिया आहे उन में 4 ॾींहंनि जे लाइ त माण्हू खे वाक़ई तकलीफ़ थिए थी ऐं उन ते असां कम बि कयूं था उन जे लाइ असां रिक्वेस्ट कई आहे WHO वारनि खे त असांखे IC2 या RDT किटूं हुजनि त जीअं असां उन्हनि जी असां प्रॉपर तशख़ीस करे सघूं बाक़ी हूअं इहा का वॾी घणी डेंगी जे मुक़ाबले में घणी ख़तरनाक न आहे ऐं हिन में कंहिं बि क़िस्म जी का बि अमवात न आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेके असां केसिस चेक कया आहिनि उहे 894 केस असांजी हॉस्पिटल में आया जंहिंमां 671 केसिस खे असां चेक कयोसीं जंहिंमां 164 केस पॉज़िटिव निकिता उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी का बि डेथ या अमवात कोन्हे जी फारूक ठीकु अच्छा शाह साहब मूंखे इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेका डेंगी या चिकनगुनिया जी तशख़ीस लाइ जेके किट्स आहिनि उहे तव्हां वटि अवेलेबल आहिनि ऐं जेकॾहिं अवेलेबल आहिनि त उनजे लाइ जेको आम माण्हू जेको बुखार में मुब्तला थिए थो उहो जेकॾहिं अची टेस्ट कराए थो त उनखे कहिड़े क़िस्म जी परेशानी लाहक अची सघे थी
इहो साईं तव्हांजी वॾी महिरबानी। मैडम मिनिस्टर असांजी डॉक्टर अज़रा फज़ल पैचो जी वॾी महिरबानी आहे, जंहिं राति जो शाम ताईं 8 बजे ताईं क्लिनिक मलेरिया जूं खुलियल आहिनि पूरी सिंध में, जंहिं सां गॾोगॾु मलेरिया, डेंगी ऐं चिकनगुनिया जूं टेस्टूं थींदियूं रहनि थियूं ऐं असांजूं RDT किटूं उते मौजूदु आहिनि, जेके मलेरिया ऐं डेंगी जे हवाले सां RDT या ICT किट चइबो आहे, जंहिंखे डेंगी जी NS1 किट चइबो आहे, उहा मौजूदु आहे असांजी नंढियुनि वॾियुनि अस्पतालुनि में, इवन PPHI में मौजूदु आहे। ऐं प्राइवेट डॉक्टर जेके ॿाहिरि क्लिनिकूं हलाइनि था उन्हनि खे इहो चवणु आहे त तव्हां वटि जेके पेशेंट अचनि था तव्हां असांखे उन्हनि जो रिकॉर्ड ॾियो गवर्नमेंट जी वेझी अस्पताल में, त तव्हांखे प्रिमाकोइन ICT किटूं बि तव्हांखे असां फराहम कंदासीं। बाक़ी जीअं त चिकनगुनिया जी टेस्ट जेका आहे सा PCR आहे, उहा आगा खान में ऐं वॾी ज़ियाउद्दीन हॉस्पिटल में थिए थी, जेका महांगी आहे उनजे लाइ असांजी कोशिशि जारी रहंदो, उन लाइ का किट मिली वञे असांखे WHO तरफ़ खां या ॿाहिरि मुल्क खां असां घुरायूं, जंहिंजे लाइ ॻाल्हियूं हलनि थियूं। इनशाला असां जल्दी हुन में किटूं हासिल करण में कामयाब थींदा। शाह साहब, ईंदड़ ॾींहंनि में तव्हां छा था सम्झो त इन्हनि केसिस में इज़ाफ़ो थियण जा चांस आहिनि या तव्हां इनखे कंट्रोल करे वेंदव? साईं, इहो जीअं त मलेरिया जी जेका सीज़न ईंदी आहे उहा ईंदी आहे असांजी जुलाई खां वठी ऐं सेप्टेंबर ताईं। जेका हाणे तव्हां ॾिसो था त अक्टूबर जी मौसम आहे, ऐं असांजे लाड़काणो ऐं दादूअ ताईं थधिकार जी मौसम शुरू थी वई आहे, जंहिंमें असांखे मलेरिया जी डेक्लाइन हाणे नज़र अचे थी। ईंदड़ 15 ॾींहंनि में इहा मलेरिया जी सीज़न ऑफ थी वेंदी ऐं मच्छर थधिकार जे करे घटि थी वेंदो। बाक़ी रहंदो कराची ऐं वॾनि शहरनि में डेंगीअ जो सिलसिलो, जंहिं ते अल्हम्दुलिल्लाह असांजो कंट्रोल आहे ऐं असां पंहिंजी जेके इंटरवेंशन आहिनि जंहिंमें फोगिंग आहे, लार्वी साइडिंग आहे, ऐं असां 42 लख बेड नेट्स सॼी सिंध में विरायूं आहिनि, जेके WHO ग्लोबल फंड ऐं ॿिया असांखां इदारा तावन कनि था, जीअं असां उन्हनि खे उन सां इहो फ़ाइदो थियो आहे त सॼी सिंध में 50% जेका दिमाग़ी मलेरिया आहे, जेके सेरिब्रल मलेरिया जेका फेल्सीपेरम मां थींदी आहे, उन जो रेशो असां वटि घटि थी वियो आहे। अच्छा शाह साहब, जी 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 सां गॾोगॾु मां इहा ॻाल्हि कंदो हलां त तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त हीअ जेके वेक्टर बॉर्न डिज़ीज़ आहे, जेको मच्छर मख ऐं टिक सां जेका थिए थी, इहा क्लाइमेट चेंज जे करे ॾींहों ॾींहुं हर साल वधंदा रहनि था। ॿियूं बि प्रॉब्लम्स आहिनि, पब्लिक हेल्थ इशूज़ आहिनि, पर हींअर वेक्टर बॉर्न जी जेका डिज़ीज़ आहे या मच्छरनि जे करे जेके आहे बीमारी में इज़ाफ़ो थो थिए, त मां तव्हांजे तवसत सां पंहिंजे अवाम खे इहो ॿुधाईंदो हलंदुसि त मच्छर जे चक खां पाण खे कंहिं बि सूरत में बचणु खपे। उन जे लाइ असां पंहिंजे जेको आहे घरनि में स्प्रे करायूं ऐं फुल आस्तीननि वारा जेके आहिनि से कपिड़ा पाए ॿारनि खे बि मोकिलियूं स्कूल, त उन्हनि खे पूरा कपिड़ा पातल हुजनि त जीअं मच्छर जे चक खां बची सघनि। बेड नेट जो इस्तेमालु कजे, ईअं न त असां राति जो 11-12 ताईं TV ॾिसूं ऐं मच्छर असांखे चक हणी वञे, ऐं बेड नेट जेका आहे मच्छरदानी आहे उहा उते टंगियल हुजे, पर हुन में असां सुम्ही नथा। थोरो अवाम खे असांखे पंहिंजे खे इहा सुजागी ॾियणु ज़रूरी आहे त इन्हनि जो इस्तेमालु जीअं हुकूमत जा फ़ाइदा आहिनि त उहो इस्तेमालु कनि। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर शाह साहब, इहो बि ज़रूरु ॿुधाइजो त जीअं मलेरिया जे प्रोग्राम जे हवाले सां शुरू में जेको प्रोग्राम हलियो, मलेरिया एरेडिकेशन प्रोग्राम हलियो या कंट्रोल प्रोग्राम हलियो, त इन हवाले सां छाकाणि त हीउ मर्ज़ जेको आहे सो आस्ते आस्ते जीअं जीअं वक़्तु गुज़रे पियो तीअं तीअं हिन में इज़ाफ़ो पियो थिए, त इन जे लाइ को अहिड़ो प्रोग्राम जेको कंट्रोल करे सघे इन चिकनगुनिया या डेंगी खे, इन क़िस्म जो को, छाकाणि त तव्हां गवर्नमेंट जा रिप्रेज़ेंटेटिव आहियो, त इन हवाले सां को अहिड़ो प्रोग्राम शुरू करण जो को प्लान आहे सरकार जो जंहिंसां हिन मर्ज़ खे कंट्रोल करे सघिजे? ही तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जेका 2020 हुयो उन में मलेरिया कंट्रोल प्रोग्राम अलॻि हुयो, डेंगी प्रोग्राम अलॻि हुयो, लेशमनियासिस या कांगो वायरस जा प्रोग्राम अलॻि अलॻि हूंदा पिया, पर हाणे गवर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट इन्हनि सभिनी प्रोग्रामनि खे जेके 13 बीमारियूं आहिनि उन्हनि खे गॾिजी करे ऐं वेक्टर बॉर्न डिज़ीज़ जो नालो ॾेई करे ऐं हिकिड़े हंधि डायरेक्टर जनरल हेल्थ सर्विसिस टेक्निकली तौर ते उतां ऑपरेट करे थो, ऐं सिंध सेक्रेटरीट मां सेक्रेटरी साहब जी हिदायतूं ऐं मैडम मिनिस्टर जेका असांजी हेल्थ मिनिस्टर आहे उन जी हिदायतुनि सां ही प्रोग्राम हले थो। ऐं इन सां गॾोगॾु असां सां आगा खान, असां सां ग्लोबल फंड इस्लामाबाद ऐं असां सां NRSP इहे गॾु आहिनि, जेके मलेरिया जी कंट्रोल
ऐं असांखे डेंगी जे कंट्रोल में मदद कनि था। ऐं हींअर अल्हम्दुलिल्लाह ठटे में असां पायलट डिस्ट्रिक्ट रखियो आहे जेको मलेरिया जी एलिमिनेशन जे लाइ असां उन लाइ वञूं था पिया। ऐं ठटे में अल्हम्दुलिल्लाह जिते तमामु घणा केस हूंदा हुया उहे हाणे मोर देन 50% घटि थी विया। ठीकु आहे। अच्छा, हलंदे हलंदे कोई तव्हां पंहिंजे तरफ़ां को मैसेज ॾियणु चाहियो त ज़रूरु ॾेई सघो था। ऐं वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं तव्हां अॻु में बि इहा महिरबानी कंदा रहिया आहियो, पंहिंजी कम्यूनिटी ताईं, पंहिंजे अवाम ताईं असांजा मैसेज पहुचायो था। हींअर अवाम खे तव्हांजे तरफ़ सां मीडिया सां इहा रिक्वेस्ट आहे, इहा आहे त भई पंहिंजे मच्छर जी चक खां ऐं जहिड़े वक़्तु माण्हू पाणी जेको ॿाहिरि बीठो आहे घरनि खां या पाणी जेको अंदरि घर में असां जमो करे रखूं था उनखे हर हफ़्ते में चेंज करणु खपे, छो जो कराचीअ में सप्लाइनि जा मसइला हूंदा आहिनि। ऐं डेंगीअ जो वायरस या मच्छर इहो हफ़्ते जे अंदरि अंदरि नंढड़े बोतल जे ढकणे में बि पंहिंजा अंडा ॾेई वेंदो आहे। इन खां बचाव करणु खपे ऐं जेको पाणी आहे उहो चेंज करणु खपे हर हफ़्ते में, त उन सां असांजे मच्छर जी अफ़ज़ाइश बि घटि थींदी ऐं असां उनजी चक खां बची सघंदासीं। मच्छरदानी जो इस्तेमालु कजे, फुल आस्तीननि वारा कपिड़ा पाइजनि त जीअं मच्छर जी चक खां बची सघूं। वॾी महिरबानी शाह साहब, तव्हां महिरान टीवी खे वक़्तु ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। व्यूअर्स, इन हवाले सां डायरेक्टर वेक्टर बॉर्न डिज़ीज़िस सिंध साईं मुश्ताक शाह जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी। ऐं इन में ज़रूरी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेका चिकनगुनिया या डेंगी जी सूरत हाल आहे उन में सुठी ॻाल्हि इहा थी आहे त जेतोणीकि इन जे मर्ज़ में इज़ाफ़ो थियो आहे पर इन मर्ज़ जे करे का डेथ कान थी आहे ऐं जेको मौत जी शरह आहे, जेका अमवात आहे, उहा इन हवाले सां महफ़ूज़ रहिया आहिनि माण्हू हिननि बीमारियुनि जे करे। प्रोग्राम में वरी नंढड़ी साई जो वक़्तु आहे। साई खां पोइ वरी मोटंदासीं त असां पंहिंजी गुफ़्तगू खे जारी रहंदासीं। हुसैन बख़्श कोलाची साहब असां सां गॾु आहिनि। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख़्श कोलाची साहब। ऐं गुफ़्तगू असां करे रहिया आहियूं डेंगी ऐं चिकनगुनिया जे हवाले सां। डॉक्टर साहब, असां मुश्ताक शाह साहब सां ॻाल्हि ॿोल कई छाकाणि त गवर्नमेंट जा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, हेल्थ डिपार्टमेंट में कमु कनि था। हिन वक़्तु जेका सूरत हाल उन्हनि ॿुधाई त हिकिड़ी जेका अहम ख़बर हुननि जे तरफ़ां असां ताईं पहुती उहा इहा त हिन बीमारीअ जे करे का बि ऑलमोस्ट डेथ अञा रिपोर्ट कान थी आहे। तव्हां छा था सम्झो त कहिड़े क़िस्म जूं प्रिवेंटिव मेयर्स वठण जी ज़रूरत आहे? ॾिसो, असांखे सिहत पंहिंजे ज़हन में रखणी पवंदी ऐं सिहत हज़ार नेमत आहे असांजो जेको आहे। ऐं सिहत जा जेके बुनियादी कम आहिनि जंहिंमें सफ़ाई सुथराई आहे, पंहिंजे इलाइक़े जो जेको सराउंडिंग एरियाज़ आहे उन में को अहिड़ो पाणी जो को ख़राबु तलाउ या सुठो तलाउ या को अॼुकल्ह टांकियूं वग़ैरह असांजे घरनि में हर कंहिं माण्हू रखी छॾियूं आहिनि, उन में ई साफ़ु पाणी आहे ऐं उन जी सफ़ाई जो ऐं पाइप बि जेके असांजा आहिनि उहे बि जेकॾहिं किथां टुटियल आहिनि, फर्श ते किथे को दुॿो आहे ऐं हीअ त कंहिं पाणी जे गिलास में बि थी सघे थो। पर जेके असां वटि नर्सरियूं आहिनि ख़ासि तौर ते उहे अॼुकल्ह रोडनि रस्तनि ऐं शहरनि में तमामु घणियूं वधनि पियूं। बराबरि सुहिणा गुल आहिनि, ख़ूबसूरत शयूं आहिनि, दिलि खे वणनि थियूं, पर उन्हनि में बि जेकॾहिं हीअ पाणी गमलनि में असां थोरो वधीक विझंदासीं ऐं उहो दुॿे वांगुरु ठही वियो हलियो त डेंगी ऐं चिकनगुनिया जो ख़तरो अर्बन एरियाज़ में रहनि थो। ॿियो जेको पोइ दफ़ा असां चिकनगुनिया ऐं डेंगी खे ॾिठोसीं पिए ख़ासि तौर ते असांजे हैदराबाद जो जेको इलाइक़ो आहे उन में जिते धोबी घाट आहिनि उन में छाकाणि पाणी साफ़ु खपे कपिड़े जे लाइ ऐं धोबी सुबुह जो सवेल ऐं अॼुकल्ह हर को चए थो त आउं इस्त्री जा कपिड़ा पायां ऐं ख़ुदि असांजूं जेके घरनि में मशीनूं आहिनि उन्हनि में बि कुझु पाणी जेको आहे को पाइपनि मञा को किथां त हैदराबाद में जेसिताईं असांजी इसरा यूनिवर्सिटी जी रिसर्च चवे थी त जिते जिते बि धोबी घाट आहिनि
उते जेके धोबी आहिनि उन्हनि जो पंहिंजो धंधो आहे, पर उते प्रिवेंटिव मेयर्स जीअं शाह साहब असांजे डायरेक्टर वेक्टर बॉन्ड ॿुधायो, जीअं कपिड़ा वीचारा धोबी तव्हांखे ख़बर आहे तो अधु गोॾ ॿधंदो आहे, बाक़ी त हुनजो बदन जेको आहे सो उन खुलियल पियो हूंदो आहे, त उन्हनि खे थोरो ऐं मच्छरदानी जो इस्तेमालु उन्हनि लिखियो आहे त 2 लख खां बि वधीक मच्छरदानियूं जेके आहिनि उहे अॼुकल्ह ITN चवनि था, इंसेक्टिसाइड ट्रीटेड, उन्हनि खे हिकिड़ी ख़ासि दवा जो हिकिड़ो सम्झो वास ॾिनल आहे, उहे ॿधनि। ऐं छाकाणि त हीउ ॾींहं जो मच्छर थो खाए, हाणे मच्छरदानी त शाह साहिबु चई, पर छा आहे त मच्छर राति जो ते मलेरिया वारो थो खाए, हीउ खाए थो ॾींहं जो। तंहिंजे करे असांखे इहा दोस्तनि खे कम्यूनिटी खे सम्झणो पवंदो त ख़ासि तौर ते सुबुह जे टाइम, डॉन एंड डस्क, शाम जे टाइम ऐं सुबुह जे टाइम जेॾीमहिल अञा रोशनी आहे उन वक़्तु ई मच्छर घणो थो खाए, त सवेल मच्छरदानी ॿधी छॾीनि ऐं थोरो सुबुह जो देरि सां जेको आहे सो मच्छरदानी लाहिनि। ऐं ख़ासि तौर ते हिन में जेको जंहिंखे असां चवंदा आहियूं त मदर खां चाइल्ड ॾांहुं जेका ट्रांसमिशन आहे उहा बि मौजूदु आहे, त जेके बि असांजूं हामला औरतूं आहिनि उन्हनि खे वधीक एहतियात करिणो आहे ताकी उन्हनि जी डिलीवरी में का कॉम्प्लिकेशन न थिए ऐं ॿार ताईं बि हीअ डिज़ीज़ जेका आहे उहा न पहुचे। उन खां सवाइ असां वटि इंजेक्शन जो तमामु घणो रवाजु आहे। सही, त डेंगी जो अगरि वायरस आहे मच्छर जे थ्रू त ईंदो ई ईंदो, पर थी सघे थो त उन इंजेक्शन जेका असां वटि मल्टीपल यूज़ आहे उन जो बि जेतिरो एहतियात करे सघूं उहो असां कयूं। ॿियो आउं जेको इलाही सारनि कॉन्फ्रेंस में ॿुधाईंदो आहियां त सिंध जेका आहे जेतिरो हिन जो नालो ख़ूबसूरत आहे, हिते मॉस्किटो रिपेलेंट प्लांट्स आहिनि। एग्ज़ैक्टली, मां इन ते अचण वारो हुउसि त नेचुरल जेके जंहिंखे असां सम्झो त नेचुरल कंट्रोल जेको जंहिंमें ख़ासि तौर ते यूकलिप्टस जो वणु आहे, निम जो वणु आहे, राति जी राणी आहे, गुलाब आहे, इन्हनि में कुझु अहिड़ी एरोमा आहे जेका मच्छरनि खे नथी वणे ऐं हू उतां खां थोरो परे रहण जी कोशिशि कनि था। अहिड़े नमूने जा मुंहिंजी पंहिंजी रिसर्च ॿुधाए थी कोई 64 जे क़रीब जेके आहिनि सिंध में अहिड़ा प्लांट जेके आहिनि उहे थियनि था, उहे असां नेट ते बि ॾिसी सघूं था। सिर्फ़ु तव्हां लिखंदव मॉस्किटो रिपेलेंट प्लांट्स, उन्हनि जी तस्वीर बि अची वेंदी, उन्हनि जा नाला बि तव्हां वटि अची वेंदा हलिया। ऐं असां वटि जेके बि कुदरती वण आहिनि इहे सम्झो त कंहिं हद ताईं न रुॻो छां था ॾियनि, पर असांखे इन्हनि वेक्टर्स जंहिंखे था चऊं उन्हनि खां बि ही बचाव जा जेके आहिनि से उन्हनि में इहे ख़ूबियूं मौजूदु आहिनि ऐं उन्हनि ते असांखे ज़रूरु जेको आहे सो ध्यानु ॾिजे। ॿियो आहे त असां वटि जेको घरनि जी स्क्रीनिंग, अॼुकल्ह फैशन एतिरो थी वियो आहे जो टाइल्स ते तमामु घणो ज़ोर आहे ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि, पर असां जेका अॻे पुराणे ज़माने जी जेका स्क्रीनिंग हुई या जेके ॼारी था चई सघूं, ऐं सम्झां थो त मच्छरदानी ऐं ॼारी खे जेकॾहिं तव्हां मिलाईंदो त 95% तव्हां डेंगी खां, मलेरिया खां, चिकनगुनिया खां बची सघो था। तंहिंजे करे चाहे ग़रीब हुजे चाहे अमीर हुजे, दरी ऐं दरवाज़ो त हर घर में आहे, त असां न रुॻो दरियुनि जी स्क्रीनिंग कयूं, पर अॼुकल्ह दरवाज़नि जी स्क्रीन बि अचे थी ऐं उहा सन्ही ॼारी हुजे, ईअं न आहे जो उन में मच्छर जेको आहे सो मटे अचे। त स्क्रीनिंग खे असांखे ध्यानु जेको आहे सो उहो ॾियणो आहे। ॿियो जेको मां आहे उहो आहे त असांजा जेके ॻोठ आहिनि उन्हनि जी एनवायरमेंटल एंड वाटर मैनेजमेंट करणी आहे। असां वटि सिम नाला इलाही आहिनि, उन्हनि में अॻे त पाणी ईंदो हो सिम जो, पर हाणे त ईअं थो ॾिसण में अचे त असांजा वाह ऐं सिम नाले जे पाणी में को फ़र्क़ु कोन्हे। अहिड़े नमूने सां असां हिकिड़ो एग्रीकल्चर कंट्रीज़ आहियूं, सारियुनि जी मौसम आहे, असां वटि ॿिया फसल आहिनि, त उते असां वटि जेका फ्लड इरीगेशन थिए थी, त कोशिशि करे उते जेकॾहिं ज़रूरी पाणी थिए ऐं किथे बि अजायो पाणी बीठल न हुजे ताकी मच्छरनि जी, ख़ासि तौर ते सारियाल जो इलाइक़ो, लाड़काणो थियो, असांजो हिन पासे लाड़ वारो इलाइक़ो थियो, त उन्हनि हारियुनि नारियुनि खे उहे बि अगरि ॿनी ते हारी नारी कमु कनि था त शाम जे टाइम ऐं सुबुह जे टाइम पंहिंजी चादर कपिड़ो, ताकी उन्हनि मंझां इहे मच्छर जेके आहिनि से उहे घटि मां घटि चक पाए सघनि। अच्छा, हिन जी मौसम जी तव्हां सुवाल पिया कयो त ही पोस्ट रेन डिज़ीज़ आहे।
मलेरिया जेका रेनी सीज़न जी आहे, ठीकु आहे, ही जॾहिं मौसम अक्टूबर ते अची ख़तम थींदी मौसम त मींहं जी ईअं ख़तम सम्झो थी। ही इंतज़ार में वेठा आहिनि थिया। ठीकु ऐं ॿियो जेको मैक्रो लेवल ते जेको आहे उहो असां वटि टायर इलाही तव्हां ॾिठो हूंदो त बाज़ारनि में हिननि में उहे पिया आहिनि ख़ासि तौर ते पंचर साल शॉप्स, साल पंचर ते। शॉप्स ते। ऐं ॿियो असां वटि जेको कराची जो बंदरु आहे, तव्हांखे इहा हैरानी थींदी, दिस इज़ द लार्जेस्ट कार्गो पोर्ट इन साउथ एशिया। ॿियो इन जो को मुक़ाबले जो कोन्हे। त उते जेको सामान लहे थो उन में टायर बि लहनि था, ॿियूं शयूं लहनि थियूं। उते अगरि थोरो बि पाणी मींहं जो बरसाति जो या इन खे जेके इस्तेमालु जूं शयूं आहिनि, त असांखे जेकी कोस्टल एरिया वारी साइड आहे उन ते बि हिननि शयुनि खे ॾिसणो पवंदो त उन पाणी जी मैनेजमेंट एतिरी बहितर हुजे जो उते बि दरियाए सिंध जो पाणी जिते किथे पहुचे थो। असां ढोरा आहिनि, ढंढूं आहिनि, पाणी जे असीं ख़िलाफ़ु कोन आहियूं, पर उन्हनि जी मैनेजमेंट मतिलबु बीठल पाणी न हूंदो त हलंदड़ पाणी में हिन मच्छरनि जी अफ़साइश जेका आहे सा उहा ॾुके। ॿियो असां वटि जेको जीअं ॿुधायां त लारवी साइड आहे, जिते जिते असांजा तला आहिनि उते जेको मलेरिया खाते सां मशवरो करे जेके बि ज़रूरी केमिकल्स आहिनि उहे उन्हनि में थोरो, जंहिंमें असां अॻे पोटेशियम परगमेनेट हिकिड़ी ॻाढ़ी दवा विझंदा हुआसीं उहा। ऐं टी ॻाल्हि इहा आहे त आउं चुन जे ॾाढो हक़ में आहियां। आउं सम्झां थो त तव्हां ॿियो कुझु न कयो त पंहिंजे जिते बि गलियूं आहिनि जेके बि रस्ता आहिनि उन्हनि ते अगरि तव्हां थोरो घणो चुन हारे छॾींदो त मक्खियूं मच्छर, छाकाणि हू ख़ुदि जेको आहे सो उन में इहा एंटी हिकिड़ी प्रॉपर्टी आहे, यानी जरासीम कुझु प्रॉपर्टी आहे या इंसेक्ट कुझु प्रॉपर्टी आहे। त अॻे असांजे म्यूनिसिपैलिटीज़ वारा तव्हां ॾिसंदा हुआ त जिते किथे सुबुह जे टाइम चुन, हाणे सिर्फ़ु वॾनि माण्हुनि जी अगरि को प्रोग्राम थिए थो या को वॾो ऑफिसर अचे थो थोरो चुन रोड ते, ऐं सम्झां थो इन जो मेडिकल यूज़ करणु खपे। ऐं हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि जेका उहा कंदो हलां त असांजूं जेके लेडीज़ आहिनि उहे छाकाणि घरनि जे अंदरि आहिनि, डेंगी जो मच्छर जेको आहे उहो घणो घुमे कोन थो। ऐं उन जी जेका आहे जेका एनाफिल जेका मादी आहे उहा जंहिं घर में वेठी न उते बिल्कुलु ई पंहिंजो जेको आहे सो ॿिए हंधि वेंदी कान, मतिलबु घर करे वेंदी, बिल्कुलु ईअं आहे सम्झो ही हिकिड़ी वफ़ादार क़िस्म जी फीमेल आहे मच्छरनि में। जॾहिं त मच्छर मलेरिया वारो जेको आहे उन खे बेचैनी आहे, उहो केॾीमहिल किथे केॾीमहिल किथे। तंहिंजे करे अगरि किथे बि हिकिड़ो डेंगी जो केस थियो आहे त देयर इज़ अ डेंजर त उहा फीमेल मॉस्किटो उते ई हूंदी, उन घर या उन जे आसे पासे मंझि रहंदी, तंहिंजे करे उनजो सर्किल इस्तेमालु थींदो। त उन जी इन बिहेवियर खे असांखे सम्झणो पवंदो। ऐं स्प्रे जेको आहे ऐं ही फ्यूमिगेशन जेका आहे जेतिरी थी सघे मुनासिब तरीक़े सां उहा बि असां हुकूमत खे बि चवंदासीं ऐं माण्हू पंहिंजी मदद ते ऐं थोरो घणो जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर में नंढिड़ो स्प्रे बि वठी रखंदव ऐं उन खे जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कंदो, चाहे स्कूल आहे, ऑफिस आहे या तव्हांजो अॼु असां स्टूडियो में वेठा आहियूं थिया, त उहो जेको लोकल लेवल ते जेके जेको स्प्रेज़ आहिनि उहे इस्तेमालु कजनि, ऑयल इस्तेमालु माण्हू करे सघे थो। ऐं पखो जेको आहे बिजली, छाकाणि असां लोड शेडिंग थी, अॼुकल्ह सोलर सिस्टम आहे, त जेतिरो पखे खे तव्हां इस्तेमालु कंदो त उहो बि मच्छरनि जे लाइ हिकिड़ो रिपेलेंट जो कमु ॾींदो। इहे अगरि 5-7 शयूं, ऐं छाकाणि त ही पोस्ट रेन डिज़ीज़ आहे तंहिंजे करे अॻियां 3-4 महीना जेको आहे सो असांखे एहतियात करणा ई करणा पवंदा। इहे जेके प्रिवेंटिव मेयर्स तव्हां डिस्कस कया आहिनि, जेकॾहिं उन्हनि ते असां सभु गॾिजी सॼी अमल कयूं त इन बीमारीअ खां बल्कि हिनखे असां इरेडिकेट करे सघूं। बिल्कुलु, थैंक यू वरी मच, वॾी महिरबानी। व्यूअर्स, ही डेंगी मलेरिया, इवन मलेरिया असां डिस्कस त कयो आहे डेंगी ऐं चिकनगुनिया खे, पर मलेरिया बि मच्छर जे काज़ जे करे थिए थो। ऐं जेकॾहिं इहे प्रिवेंटिव मेयर्स असां वठूं, मसलन ही बीमारी मच्छर जे चक पाइण सां थिए थी, जेकॾहिं मच्छर जो चक असांखे न लॻो त असां इन्हनि बीमारियुनि खां महफ़ूज़ थी सघूं था। ऐं मच्छर जे चक खां बचण जे लाइ जेके प्रिवेंटिव मेयर्स साईं डिस्कस कया आहिनि उन्हनि ते जेकॾहिं असां अमल कयूं त असां इन्हनि बीमारियुनि खां बची सघूं था। तव्हांजी राय जो इंतज़ारु रहंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अला भाई।